पाकिस्तान ऐं IMF विच में स्टाफ लेवल मुआहिदो तय थी वियो। नए मुआहिदे तहत पाकिस्तान खे 7 अरब अमरीकी डॉलर कर्ज़ 37 महीननि जे डिघे वक़्त में मिलंदो। इहो मुआहिदो IMF जे एग्जीक्यूटिव बोर्ड जी मंज़ूरी सां मशरूत आहे। IMF मूजिबि मुआशी इस्तेहकाम लाइ पाकिस्तान टैक्स आमदनी वधाईंदो। रिटेल सेक्टर में भी टैक्स नेट वधाए वेंदो। ज़रई शोबे खे टैक्स नेट में आंदो वेंदो। नओं कर्ज़ प्रोग्राम पाकिस्तान में मुआशी इस्तेहकाम जो सबब बणिजंदो। गुज़िरियल साल पाकिस्तान में महांगाई में घटिताई आई ऐं नाणे जा ज़ख़ीरा बहितर थिया। IMF प्रोग्राम सां पाकिस्तान में मैक्रो इकोनॉमिक इस्तेहकाम आणण में मदद मिलंदी। प्रोग्राम तहत असांखे स्ट्रक्चरल रिफॉर्म्स यकीनी बणाइण जी ज़रूरत आहे। आलमी मालियाती फंड सां तय थियल स्टाफ लेवल मुआहिदे खां पोइ नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो बयान। संदसि चवणु आहे त पब्लिक फाइनेंस तवानाई ऐं हुकूमती इदारनि में इस्तेहकाम आणण जी ज़रूरत आहे। मुस्तक़बिल में स्ट्रक्चरल सुधारा आणींदासीं। वफाकी घरू वज़ीर PCB चेयरमैन मोहसिन नकवी सां अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम जी मुलाक़ात। अमन अमान, दहशतगर्दी ऐं मनशियात ख़िलाफ़ सहकार वधाइण ते इतफ़ाक़। ॿिन्ही मुल्कनि विच में लाॻापन ऐं गॾियल दिलचस्पी जे मामलनि तोड़े क्रिकेट ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। मोहसिन नकवी जो चवणु आहे त अमरीका आलमी क्रिकेट जे नई मंज़िल आहे। पाकिस्तान, अमरीका ऐं कैनेडा त्रिमुल्की सीरीज़ ऐं अमरीका कैनेडा क्रिकेट लीग क़ाइमु करण ते कमु करे रहिया आहियूं। कानून लागू कंदड़ इदारनि जी सघ वधाइण में अमरीकी सरकार इंतिहाई अहमियत जोॻो आहे। गॾियल लाॻापन खे वधीक मुस्तहकम बणाइण में घरू वज़ारत भरपूर मुआवनत कंदी। सिंध समेत सॼे मुल्क में विद होल्डिंग टैक्स ख़िलाफ़ फ्लोर मिल्स मालिकनि जी 3 ॾींहं बि हड़ताल। मक़ामी मार्केटुनि खे अटे जी सप्लाई बंदि थियण सबबि अटे जी खोट पैदा थियण जो ख़दशो। फ्लोर मिल्स एसोसिएशन जो चवणु आहे त इन वक़्त ताईं हुकूमत को राब्तो न कयो आहे। सिंध हुकूमत जो सॼे सूबे में ट्रांसपोर्ट खाते जूं ज़मीनूं ऐं इमारतूं 1 महीने अंदरि ख़ाली कराइण जो फ़ैसिलो। SMTA बोर्ड मंज़ूरी ॾिनी। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जी सदारत हेठि सिंध मास ट्रांसिट अथॉरिटी बोर्ड जो 12हों इजलास। SMTA बोर्ड तरफ़ां डिविज़नल सतह ते SMTA जी ऑफिस जे क़याम जी बि मंज़ूरी। इजलास में SMTA में कॉन्ट्रैक्ट ते मुक़रर मुलाज़िमनि जे मुदे में वाद HR कमेटीअ सां मशरूत कई वई। शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त सिंध हुकूमत ट्रांसपोर्ट जे समूरनि मनसूबनि खे जल्द खां जल्द मुकमल करणु चाहे थी। पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमत में हिकु भेरो ॿीहर वॾे इज़ाफ़े जो इम्कान। 16 जुलाई खां पेट्रोल जे फ़ी लीटर में ₹7.5 ऐं डीज़ल जे फ़ी लीटर में ₹3.5 वाधि थी सघे थी। इज़ाफ़े खां पोइ पेट्रोल जी नई क़ीमत ₹273 ऐं डीज़ल जी क़ीमत ₹281 फ़ी लीटर थी वेंदी। कराची में CTD जी कार्रवाई। पाबंदी मढ़ियल तंज़ीम TTP जो दहशतगर्द गिरफ़्तार। CTD तर्जमान मूजिबि साइड थाणे जी हद में कार्रवाई दौरान दहशतगर्द हिदायतुल्ला उर्फ़ मौलाना अब्दुल हकीम खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार दहशतगर्द पाबंदी मढ़ियल तंज़ीम लाइ चंदो गॾु करे रहियो हो। गिरफ़्तार दहशतगर्द जो पीउ मोहम्मद गौस 2000 में मारिजी वियो ऐं संदसि भाउ किफ़ायतुल्ला बि सवात ऑपरेशन खां पोइ गुम आहे। सुप्रीम कोर्ट पारां औरतुनि ऐं अक़लियतुनि वारियूं मख़सूस सीटूं PTI खे ॾियण जो हुकुम। इलेक्शन कमीशन ऐं पेशावर हाई कोर्ट जो फ़ैसिलो कलअदम करार। सुप्रीम कोर्ट PTI खे पार्लियामेंट ऐं सूबाई असेंबलियुनि में बतौर सियासी जमायत करार ॾेई छॾियो। सुन्नी इतिहाद काउंसिल जूं अपीलूं रद्द। अदालत फ़ैसिले जे 15 ॾींहनि अंदरि PTI खां पंहिंजी मख़सूस सीटुनि वारनि नालनि जी लिस्ट तलब करे वरिती। जस्टिस मंसूर अली शाह फ़ैसिलो ॿुधाईंदे चयो त इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो
आइन जे ख़िलाफ़ आहे। इलेक्शन कमीशन पीटीआई इंट्रा पार्टी इलेक्शन केस जे फ़ैसिले जी ग़लति तशरीह कई। चूंड निशान जो न मिलणु कंहिं सियासी पार्टी खां इलेक्शन खां नथो रोके। पीटीआई हिकु सियासी जमायत हुई ऐं आहे। जस्टिस यहिया आफ़रीदी फ़ैसिलो ॿुधाईंदे चयो त पीटीआई पार्टी जी हैसियत सां मख़सूस सीटूं हासिल करण जी क़ानूनी ऐं आइनी हक़दार आहे। क़ौमी सूबाई असेंबलियुनि जा चूंडियल मेंबर पीटीआई जो हलफ़नामो जमा कराइनि। सुप्रीम कोर्ट मख़सूस सीटुनि वारे केस जो लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाज़ीसा समेत 5 जजिस सुप्रीम कोर्ट जे अक्सरियती फ़ैसिले जी मुखालफ़त कई। चीफ जस्टिस काज़ी फ़ाज़ीसा चयो त इलेक्शन कमीशन पीटीआई जे मेंबरनि खे कढी पोइ फ़ैसिलो ॾिनो। इलेक्शन कमीशन ग़लति तौर तहरीक इंसाफ़ जे उम्मीदवारनि खे आज़ाद डिक्लेयर कयो। पीटीआई उन फ़ैसिले खे चैलेंज ई न कयो। इलेक्शन कमीशन पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी न कई। जस्टिस जमाल मुंदोख़िल इख़्तिलाफ़ी नोट में चयो त सुन्नी इत्तेहाद काउंसिल का हिकु सीट बि न खटे सघी। उन्हनि मख़सूस सीटुनि जी लिस्ट बि जमा न कराई। सुप्रीम कोर्ट आइन में हथरादू लफ़्ज़नि जो इज़ाफ़ो नथी करे सघे। जस्टिस अमीनुद्दीन ख़ान पंहिंजे इख़्तिलाफ़ी नोट में चयो त सुन्नी इत्तेहाद काउंसिल जी अपील रद्द कजे थी। जस्टिस नईम अफ़ग़ान चयो त हू बि जस्टिस अमीनुद्दीन ख़ान जे इख़्तिलाफ़ी नोट सां इतफ़ाक़ करे थो। पीटीआई खे मख़सूस सीटूं ॾियणु सम्झ खां ॿाहिरि आहे। इलेक्शन कमीशन इहो कॾहिं बि नाहे चयो त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सियासी पार्टी नाहे। पीटीआई सियासी जमायत आहे। रजिस्टर्ड सियासी पार्टियुनि जी फ़हरिस्त में पीटीआई जो नालो बि शामिल आहे। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते इलेक्शन कमीशन बयान जारी करे छॾियो। पधिराई में ॼाणायो वियो त इलेक्शन कमीशन कंहिं बि फ़ैसिले जी ग़लति तशरीह नाहे कई, पर पीटीआई जे इंट्रा पार्टी इलेक्शन खे दुरुस्त करार नाहे ॾिनो, जंहिं ख़िलाफ़ पीटीआई मुख़्तलिफ़ फोरम्स ते वई ऐं इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खे रोकियो वियो। हुकूमत सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ नज़रसानी अपील दाख़िल करण जो इशारो ॾेई छॾियो। वज़ीर आज़म जे सलाहकार ऐं नून लीग अॻवान राणा सनाउल्लाह जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जो एहतराम कयूं था, पर अदालत जो फ़ैसिलो इंसाफ़ ते ॿधल हुजणु घुरिजे। अहिड़ा फ़ैसिला इंतिहाई अफ़सोसनाक ऐं क़ौम जे ख़िलाफ़ आहिनि। अॼोको फ़ैसिलो सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे हक़ में नाहे आयो। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले सां हुकूमत खे को ख़तरो नाहे। असां वटि अञा बि 209 मेंबरनि जी अक्सरियत आहे। हुकूमत फ़ैसिले जी नज़रसानी जी दरख़्वास्त दाख़िल कराईंदी या न, फ़िलहाल नथो ॿुधाए सघिजे। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जो जाइज़ो वरितो वेंदो। संदसि चवणु आहे त ही सीटूं सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे मिलणु घुरिजनि हा। केस में तहरीक इंसाफ़ दोहरी न हुई। मख़सूस सीटुनि बाबति कानून मौजूदु आहे। मख़सूस सीटुनि बाबति सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो मुंझल ऐं उबहाम वारो आहे। फ़ैसिले ते पीपी जी कानूनी माहिरनि जी टीम गौर कंदी। पिटीशन हुई त सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे सीटूं ॾियो। फ़ैसिलो आयो त पीटीआई खे सीटूं ॾिनियूं वञनि। पीटीआई त धुरी न हुई। सिंध जे सीनियर वज़ीर शहजिल इनाम मेमन जो सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते रद्द अमल। संदसि चवणु आहे त पीपल्स पार्टी हमेशह अदालती फ़ैसिलनि जो एहतराम कयो आहे। पीपी न चाहींदे बि अदालती फ़ैसिला क़बूल कया। जेकॾहिं ख़्वाहिशुनि तहत फ़ैसिला थियणा आहिनि त पोइ कानून जे किताबनि खे बंदि कयो वञे। हिन फ़ैसिले में गुट टू सी यू जी झलक आहे। इहो साबित थियो त लाॾिलाइज़म बरक़रार आहे। लाॾिले जी न, पर कानून जी पासदारी थियणु घुरिजे। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन बैरिस्टर गौहर सुन्नी इत्तेहाद काउंसिल जी मख़सूस सीटुनि बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे तारीख़ी करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त करोड़े अवाम ऐं जमहूरी क़ुवतुनि लाइ अॼु ख़ुशी जो ॾिहाड़ो आहे। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो तारीख़ में यादि रखियो वेंदो। सुप्रीम कोर्ट जे 11 जजिस पीटीआई जे हक़ में फ़ैसिलो ॾिनो। आइन में पंहिंजी मर्ज़ीअ जी तरमीम जो रस्तो रोकियो वियो आहे। शिबली फराज़ चयो त फ़ैसिले सां इंसाफ़ जो अलम बुलंद थियो। सलमान अकरम राजा चयो त अॼोके फ़ैसिले सां आइन जो हुलियो बिगाड़ींदड़नि जी इरादनि ते अमल करण जो रस्तो रोकियो वियो।
कराची में ईंदड़ हफ़्ते खां बरसातुनि जो इम्कान। मौसमियाती तजिए निगारनि मूजिब 16 खां 18 जुलाई ताईं बरसात जो सिस्टम कराची समेत मुल्क जे ॾाखणे हिसे ते असरअंदाज थी सघे थो। सुभाणे शाम या राति ते हवा जे घटि दॿाअ जी जोड़जक सबबि सामूंडी हवाउनि जी रफ़्तार में घटिताई जो इम्कान आहे। मुहर्रम हराम जे मौक़े ते करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ सॼे मुल्क जियां सिंध में बि मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस बरामद करण जो सिलसिलो जारी। हर पासे या हुसैन जूं सदाऊं सबीलूं बि लॻाई वियूं। कराची में 8, 9 ऐं 10 मुहर्रम हराम जे जुलूसनि खे नज़र में रखंदे मुतबादल ट्रैफ़िक प्लान जारी। ट्रैफ़िक प्लान मूजिब मुहर्रम हराम जो मरकज़ी जुलूस नशतर पार खां बरामद थींदो, जेको हुसैनिया ईरानिया इमाम बारगाह वटि नहर थींदो। ट्रैफ़िक खे गुरु मंदिर चौक खां अॻिते जुलूस जे रस्ते ते वञण जी इजाज़त न हूंदी। जुलूस दौरान एम.ए. रोड गुरु मंदिर खां टावर ताईं बंदि रहंदो। नाज़माबाद खां ईंदड़ ट्रैफ़िक लसबेला चौक खां नश्तर रोड ऐं गार्डन वञी सघंदी। लियाकताबाद खां ईंदड़ ट्रैफ़िक खे तीन हटीअ खां लसबेला चौक उमाणियो वेंदो।